ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له وأشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدا عبده ورسوله اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد أما بعد فإن خير الحديث كتاب الله وخير الهدي هدي محمد صلى الله عليه وسلم وشر الأمور محدثاتها فإن كل محدثة بدعة وكل بدعة ضلالة وكل ضلالة في النار أما بعد فأعوذ بالله السميع العليم من همزه ونفخه ونفسه أما بعد فأعوذ بالله السميع العليم من الشيطان الرجيم من همزه ونفخه ونفسه بسم الله الرحمن الرحيم يا أيها الذين آمنوا اتقوا الله حق تقاته ولا تموتن إلا وأنتم مسلمون يا أيها الناس اتقوا ربكم الذي خلقكم من نفس واحدة وخلق منها زوجها وبث منهما رجالا كثيرا ونساء واتقوا الله الذي تساءلون به والأرحام إن الله كان عليكم رقيبا يا أيها الذين آمنوا اتقوا الله وقولوا قولا سديدا يصلح لكم أعمالكم ويغفر لكم ذنوبكم ومن يطع الله ورسوله فقد فاز فوزا عظيما اللهم رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقهوا قولي اللهم رب زدني علما اللهم رب زدني علما اللهم رب زدني علما سبحانك لا علم لنا إلا ما علمتنا إنك أنت العليم الحكيم وقال الله تبارك وتعالى في القرآن المجيد والفرقان الحميد ظهر الفساد في البر والبحر بما كسبت أيدي الناس ليذيقهم بعض الذي عملوا لعلهم يرجعون मुख्तसर हमदई सना दुरूद सलाम खां पोए वाजिबुल एहतराम सामीन किराम अज जे खुतबा जुमअतुल मुबारक जो उन्वान आहे त ही फितना ही फसाद ही झेड़ा ही कत्ल गारत ही इस्लाम दुश्मनी सहाबा किराम रिदवानुल्लाहि अलैहिम अजमईन जिनकी तौहीन आयली हाँ अल्लाह अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सा दुश्मनी आई तौहीन आमेज़ मबनी जुमला ये छाजले थियन पया इन जी वजह चाहे आई पोए इन्हनि समूरे गुनाहन करतूतन जा नतीजा छा आहिनि यकीनन जॾहिं ये मौज़ू वारा अल्फाज मूं कढिया बयान कया
तो मौज़ू अॼु इन्हनि शयुनि ते मबनी आहे त दिलनि जा राज़ अलाह तो ॼाणे। बाक़ी जेतिरो जाइज़ो आहे, जेतिरो तजुर्बो आहे, त हिन मस्जिद में वेठल असां सभिनी जे दिलनि में इहो ई ख़्यालु आयो हूंदो त अलाह कंहिं अल्लाह जी तौहीन कई आहे, अलाह कंहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तौहीन कई आहे, अलाह कंहिं सहाबा जी तौहीन कई आहे, अलाह कंहिं इस्लाम सां दुश्मनी कई आहे। यकीनन दिल में ऐं दिमाग़ में इहे ई ख़्याल आया हूंदा, इहे ई सोचूं आयूं हूंदियूं। पर जेकॾहिं जाइज़ो वरितो वञे पंहिंजी अमली ज़िंदगी जे किताब जो, त जेके बि मस्जिद में वेठा आहिनि समूरा जा समूरा किथे न किथे इस्लाम मुखालिफ़ आहे, किथे न किथे इस्लाम दुश्मनी असांजे दामन में मौजूदु आहे, असांजे ज़मीर में मौजूदु आहे, असांजे अक़ीदे में मौजूदु आहे, असांजे ज़हन में मौजूदु आहे, असांजे ख़्याल में मौजूदु आहे, असांजी गुफ़्तार में मौजूदु आहे, असांजे माल में मौजूदु आहे, असांजी बन्नी में मौजूदु आहे, असांजी पिरा पट्टी में मौजूदु आहे, असांजे ॿारनि जी पैदा थियण में मौजूदु आहे, ॿारनि जे मङणा थियण में मौजूदु आहे, ॿारनि जी शादी थियण में मौजूदु आहे, हलाल कमाई में मौजूदु आहे। मतिलब ते ज़िंदगी जे पहिरें ॾींहं खां वठी करे मरण ताईं बस न, मरण खां पोइ बि सदियूं ऐं साल मुसलमाननि जे दामन में इस्लाम दुश्मनी मौजूदु आहे। असां इस्लाम खे सम्झो ई कोन्हे, असां क़ुरान खे सम्झो ई कोन्हे, असां अल्लाह रब्बुल आलमीन ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे सम्झो ई कोन्हे। ऐं आहियां मूं में कमियूं कोताहियूं मौजूदु आहिनि, मूं वटि दलील आहिनि दिफ़ा करण जा। हिन मस्जिद में वेठल हर माण्हू में कमी कोताही आहे, दिफ़ा करण जा दलील मौजूदु आहिनि, चालाकी मौजूदु आहे, अल्फाज़ मौजूदु आहिनि। ॿिए ते फ़ौरन हमले जी असांखे वॾी ताक़त आहे, वॾी जुर्रत आहे, वॾी सलाहियत आहे, वॾी दिलि ऐं वॾो दिमाग़ रखंदड़ आहियूं। पर जेकॾहिं असां पंहिंजे दामन में ॾिसूं हा, क़ुरान खे पढ़ूं हा, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी ज़िंदगी खे पढ़ूं हा, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी तालीम और तरबियत खे पढ़ूं हा, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे सहाबा जी ज़िंदगी खे पढ़ूं हा, उन्हनि जेका तालीम और तरबियत हासिल कई उनखे पढ़ूं हा, अमल कीअं कयो उनखे पढ़ूं हा, त यकीनन अॼु असां इस्लाम ते पुख्ता हुजूं हा। यकीनन अॼु असांजे वजूद में, असांजे जान में, असांजे अमल में, असांजी गुफ़्तार में इस्लाम दुश्मनी मौजूदु कान हुजे हा, बल्कि इस्लाम मुहब्बत मौजूदु हुजे हा। क़ुरान ऐं अहादीस रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे साम्हूं सरख़ में तस्लीम जे आजिज़ी व इनकिसारी मौजूदु हुजे हा, अरदाई ऐं वॾाई मौजूदु न हुजे हा, इनकार ऐं तकब्बुर मौजूदु न हुजे हा। अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजे क़ुरान पाक जे अंदरि फरमायो आहे, इहा ई वजह आहे जो ख़ुश्क ऐं बहर ते फितना ऐं फ़साद बर्पा थियनि था ऐं अल्लाह जे तरफ़ां आज़माइशूं अचनि थियूं, अल्लाह जे तरफ़ां अज़ाब अचनि थिया। अल्लाह रब्बुल आलमीन जे प्यारे पैगम्बर मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे अज़मत के, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे रहमत के, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी इज़्ज़त के, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी फ़ज़ीलत के हर कोई मुसलमान ॻाईंदो वते थो, ईअं ॻाईंदो वते जीअं अॼु ॻाइणा रंभाट कनि पिया, ॻाइनि पिया। पर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी ज़ात के, रसूल जे बर्दाश्त कयल तकलीफ़नि खे
रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन अचण वारे मक़सद के, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन नबी हुजण वारे मक़सद के, रसूल हुजण वारे मक़सद के मुसलमानन कोन सम्झो आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे रसूल के मञण जो मक़सद ही न आहे जेको अॼु असांजे चेहरे ते मौजूदु आहे, इहो न आहे जेको असांजे ज़हन में मौजूदु आहे, इहो न आहे जेको असांजी दिलि में मौजूदु आहे, इहो न आहे जेको असांजे लिबास में मौजूदु आहे, इहो न आहे जेको असांजे कारोबार तिजारतनि में मौजूदु आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे अचण जो मक़सदु छा हुयो, अल्लाह जो क़ुरान फरमाए थो किताबुन अंज़लनाहु इलैका लितुख़रिजन नास मिनज़्ज़ुलुमाति इलन नूर। मुंहिंजा हबीब असां तोॾां ही किताब नाज़िल कयो आहे। छो नाज़िल कयो आहे? लितुख़रिजन नास मिनज़्ज़ुलुमात, माण्हुनि खे गुमराही मां, माण्हुनि खे शिरक मां, माण्हुनि खे बेहयाई मां, माण्हुनि खे ज़ना मां, माण्हुनि खे शराबखोरी मां, माण्हुनि खे व्याजखोरी मां, माण्हुनि खे बेहयाई मां, माण्हुनि खे कूड़ मां, माण्हुनि खे गाननि जे शौक़ मां, माण्हुनि खे चोरी चकारी मां, माण्हुनि खे गिला गिबत मां, माण्हुनि खे चुगलखोरी मां, माण्हुनि खे हक़ फबाइण मां, माण्हुनि खे ज़ुल्म करण वारी ज़िंदगी मां कढे करे तो हेॾा मोहब्बतनि भरी ज़िंदगी ॾांहुं आण, प्यार भरी ज़िंदगी ॾांहुं आण, इज़त भरी ज़िंदगी ॾांहुं आण, सुकून भरी ज़िंदगी ॾांहुं आण, अल्लाह जी इबादत वारी ज़िंदगी ॾांहुं आण, आजिज़ी व इनकिसारी वारी ज़िंदगी ॾांहुं आण। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे अचण जो मक़सदु इहो हुयो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे अचण जे मक़सद खे असां मुसलमान छा सम्झो आहे? नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी हिकिड़ी हिकिड़ी नाफ़रमानी जा अंजाम छा आहिनि, असां मुसलमान बेख़बर आहियूं। बेख़बरो हुजण बि असांजो वॾो गुनाह आहे, बेख़बर हुजण बि असांजी वॾी ग़लती आहे, बेख़बर हुजण बि असांजी वॾी नाफ़रमानी आहे। रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी नाफ़रमानी केतिरे क़दुरु तबाह कुन साबित थींदी आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ही 15वीं सदी जो दौर आहे। हिन दौर जा माण्हू केतिरे क़दुरु ज़ुल्म ऐं सफ़ाकी में अॻिते निकितल आहिनि हर मामले में, पर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो अज़ीम दौर आहे, सुनहरो दौर आहे, बरकतनि भरियो दौर आहे। पाण करीमन फरमायो मुंहिंजो दौर तमामु भलो बहितर दौर आहे ऐं उन दौर में वरी सहाबा हुजनि, उन्हनि सहाबा मझां बि जेकॾहिं कंहिं सहाबी खां ज़रड़े बराबरि कमी कोताही थी वञे अली रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी नाफ़रमानी थिए त अंजाम छा थो निकिरे। सही मुस्लिम आहे, किताबुल फ़ज़ाइल आहे। मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदीने मां निकिता, सहाबा किराम गॾु आहिनि। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ग़ज़वा तबूक ॾांहुं रवां दवा आहिनि, जंग विढ़ण जे लाइ, जिहाद करण जे लाइ। अंदाज़ो लॻायो जेके माण्हू पंहिंजा नंढड़ा गुलाब जे गुलनि जहिड़ा ॿारड़ा छॾे निकिता, जिन्हनि खे असीं नथा छॾे सघूं, पंहिंजूं महबूब मायूं औरतूं ज़ालूं जंहिंजे करे असीं मुआशिरे खे तबाह करे छॾींदा आहियूं। मुआशिरे वारनि सां त परे जी ॻाल्हि आहे, पर जंहिं रन जे करे, जंहिं ज़ाल जे करे, जंहिं औरत जे करे माउ पीउ खे मुआशिरो थुॾींदो आहे, धिका ॾींदो आहे, क़त्ल कंदो आहे, नाजाइज़ूं कंदो आहे, उहे साहबा किराम पंहिंजे नंढड़े ॿारनि खे बि छॾे निकिता, महबूब घर वारनि खे बि छॾे निकिता, माउ पीउ खे बि छॾे निकिता, घरनि खे बि छॾे निकिता। असांजे लाइ मौत आहे, असांजे लाइ मुसीबत आहे, असांजे लाइ तबाही आहे जो घर छॾे अलाह जे घर ॾांहुं अचूं।
घर छॾे जो तबलीगी प्रोग्राम में किथे शरीक थियूं, पिनण जी का वाट न छॾींदासीं, रुलण जो को दर न छॾींदासीं, धिका थापा ऐं नासूं हणण जे लाइ का वाट, को पेचरो, का महफ़िल, का कचहरी, का ॻाल्हि न छॾींदासीं। पर दीन जे लाइ असांखे मौत आहे। उहे घर बि सहाबा छॾे करे निकिता, शहर बि छॾे करे निकिता। अबा ॿारड़ा मदरसे में छॾियो, हाफ़िज़ थियनि, आलिम न साईं असांजो नंढड़ो आहे, न साईं असांजो हाव थो फाटे, न साईं हिन खां सवाइ असांजो गुज़ारो कोन्हे को। ओ शहर बि छॾे निकिता, मुल्क बि छॾे निकिता आहिनि। केॾां पंहिंजी जान जो नज़रानो ॾियण जे लाइ केतिरे क़दुरु इख़लास आहे, केतिरे क़दुरु अल्लाह सां वफ़ादारी आहे, रसूलुल्लाह सां वफ़ादारी आहे। पर उनजे बावजूद बि हिकिड़ी कमी थी वञे हली, अल्लाह जी तरफ़ां पकड़ छा आहे? नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तबूक जे वेझो वेझो हिकिड़ी जॻह ते वेहनि था, समूरो काफ़िलो वेहारियऊं। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मुंहिंजा साहबियो, अॼु राति तेज़ तंद हवा ईंदी, तूफ़ान ईंदो, को बि सहाबी मथे न उथी बीहे, सब जा सब सुम्ही रहजो, वेही रहजो, पंहिंजे सामान खे काबू कजो, पंहिंजे उठनि खे मज़बूती सां ॿधे छॾिजो। जेको मथे उथियो हवा उनखे कान छॾींदी। हिकिड़ो सहाबी उथी करे बीही थो रहे, नऊज़ बिल्लाह, तकब्बुर मां न, अरदाई मां न, नाफरमानी जी नियत सां न, इंसानी खतई तौर जीअं जो उथियो, फौरन हवा आई आहे। उन सहाबी खे बि खणी वञी परे जबलनि में उछले छॾियईं। अंदाज़ो लॻायो, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी नाफरमानी, थोड़ी ग़लत फहमी जे करे नाफरमानी थी आहे, नतीजो छा निकितो? अल्लाह जी पकड़ आई जो रब्बुल आलमीन इन पंहिंजे बाने खे ओ परे ब जबल वादियूं हुयूं, उन्हनि जे विच ते वञी करे फिटो करायो आहे। अंदाज़ो लॻायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु जी नाफरमानी जो नतीजो छा आहे। अॼु तव्हां आऊं चऊं था हुक्मरान ज़ालिम आहिनि, तव्हां आऊं चऊं था त असांजा जेके वॾा आहिनि से ज़ालिम आहिनि, असांजा अफ़सरान ज़ालिम आहिनि। हिन मस्जिद में कहिड़ो ख़ुशि नसीब माण्हू आहे जेको उथी करे अॼु बीह करे चए त आऊं ज़ालिम कोन आहियां, आऊं मुनसिफ़ मिज़ाज आहियां, आऊं पाक दामन आहियां। को बि ख़ाली न आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सहाबी एतरी ग़लत फहमी मां कोताही करे नतीजो इहो निकिरे थो। तव्हां ऐं आऊं पंहिंजा किताब ॾिसूं त सही, पढ़ूं त सही, छा मौजूदु आहे? सही मुस्लिम आहे, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दस्तरख़वान ते मौजूदु आहिनि। हिकिड़ो माण्हू मुनाफ़िक़ आहे, उहो दस्तरख़वान ते मौजूदु आहे, उहो खाॿे हथ सां खाइणु शुरू थो करे। पाण करीमन फरमायो त साॼे हथ सां खाओ, पंहिंजे पासे खां खाओ, बिस्मिल्लाह पढ़ी करे खाओ। ही रसूलुल्लाह जी तालीम आहे। होॾां बि तालीम हुई, हिते बि तालीम आहे तव्हांजे मुंहिंजे घरनि में इहा तालीम। साॼे हथ सां खाओ, बिस्मिल्लाह पढ़ी करे खाओ, पंहिंजे पासे खां खाओ। केरु उथी करे हिन मजलिस मां हेठि या मथे चई वञे त साईं आऊं इन ॻाल्हि जो पाबंद आहियां, बिस्मिल्लाह बि पढ़ी करे खाईंदो आहियां, ऐं पंहिंजे पासे खां बि खाईंदो आहियां, साॼे पासे खां बि खाईंदो आहियां। आहे को गारंटी ॾियण वारो चे फिलाणा दुश्मन आहिनि? रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दुश्मनी असांजे मन में मौजूदु आहे, असांजे धन में मौजूदु आहे, अमल में मौजूदु आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां इन खां वॾी बि कहिड़ी दुश्मनी हूंदी? जिन्हनि दुश्मनी कई उन्हनि जा नतीजा छा निकिता? हिकिड़े माण्हू अरदाई मां चयो त मुंहिंजो साॼो हथ कमु कोन थो करे, ऐं खाॿे हथ सां खाईंदुसि। पाण करीमन फरमायो यादि रखजां, जेकॾहिं साॼो हथ सही हुजण जे बावजूदि बि तो या अरदाई थो करे त यादि रख मोहम्मद जी तुंहिंजे लाइ इहा बददुआ आहे, तुंहिंजो साॼो हथ कॾहिं कमु कंदो बि कोन। अमर बिन सलमा सहाबी रावी आहे, चए थो उन खां बाद में कई सालनि ताईं असां ॾिठोसीं उन माण्हू जी बांह सुकी वई हली, कॾहिं बि साई कान थी, वरी कान। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी नाफरमानी जा नतीजा ॿुधो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम
जिन सां दुश्मनी जिथे काफिरन अपनाई आ ओ ते मुनाफिकन भी अपनाई, आज मुसलमान बेअमली जी सूरत में अपनाई आ। रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन बारे में रब्बुल आलमीन फरमायो फलयहदरिल लदीना युखालिफूना अन अमरिही अन तुसीबहुम फितनतुन औ युसीबहुम अज़ाबुन अलीम। जेके रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मुखालिफत कन था उन्हनि खे घुर्जे तो उहे मुखालिफत खां मुड़ी वञनि, नाफरमानी खां मुड़ी वञनि। जेकॾहिं न त या तो दुनिया में उन्हनि जे लाइ आज़माइशी अज़ाब ईंदो या ये आख़िरत में तबाह ऐं बर्बाद थींदा। ओ जिन्हनि ते आ दुनिया में अज़ाब आया से आया, तव्हां याऊं केतिरे क़दुरु फ़िक्रमंद आहियूं। किथे ईअं न थिए जो रसूलुल्लाह जी नंढड़ी नंढड़ी नाफरमानी जे करे रब दुनिया में तो छूट कोन ॾिनी आहे जो आख़िरत में ज़लील न करे, आख़िरत में तबाही बर्बादी असांजो मुक़द्दर ऐं मुक़द्दर न बणाए आहे। कंहिंखे को फ़िक्र न आए ॾींहुं नाफरमानियूं, आई ॻाल्हि में नाफरमानियूं, आए अमल में नाफरमानियूं, आई खाई में नाफरमानियूं, आई पाई में नाफरमानियूं, हर मामले में रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां दुश्मनी आहे। प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन अचण जो मक़सद छा हुयो? पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बल्कि रब्बुल आलमीन पंहिंजे पैगंबरनि जी सुन्नत ॿुधाई आहे। चेहरे ते ॾाढ़ी रखणु, केतिरा मस्जिद में वेठा आहियो, केतिरनि खे ॾाढ़ी सां मोहबत आहे, केतिरनि खे रसूल सां मोहबत आहे, केतिरनि खे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दीन सां मोहबत आहे, केतिरनि खे अल्लाह रब्बुल आलमीन जे क़ुरान सां मोहबत आहे। इहा मोहबत आहे जो मस्जिद में 20 रुपया ॾियण जे लाइ तयार न आहियूं ऐं ब्लेट वठण जे लाइ 50-50 रुपया ख़र्च कंदासीं। इहा मोहबत आहे जो अल्लाह जे दीन जे लाइ अधमण अन्न ॾियण जे लाइ तयार न आहियूं ऐं उते वञी करे 100 रुपया ख़र्च करे हजामनि जे साम्हूं वेही करे क्लीन शेव करे ॾाढ़ी मुबारक जा जनाज़ा कढाए ईंदासीं। छा या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सां दुश्मनी कान्हे का? रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ओ महबूब सां मोहब्बत उन शइ जो नालो आहे जो ज़ात सां भी मोहब्बत हुजे, महबूब जी जेका सिफ़त हुजे उन सां भी मोहब्बत हुजे, महबूब जी जेका ॻाल्हि हुजे उन सां बि मोहब्बत हुजे। इहा त आहे शरई मोहब्बत। पर पुछो मुआशिरे वारे अबाड़ी अबाड़ी आशिकन खां तो महबूब सां मोहब्बत कहिड़ी शइ जो नालो आहे? तूं जे करे ताऊं जान ॾेई छॾींदुसि, तूं जे करे ताऊं माल भी खपाए छॾींदुसि। खपाया तबाहियूं थियूं, धाड़ेलनि जे वर चढ़िया, पादर खाधऊं, भुंगू भरियऊं। असांजे मुआशिरे में बि खोड़ वीचारा आशिक धिका खाईंदे ॾिठासीं, तबाही थी वई है। अरे रसूल सां मोहब्बत में असां ने आशिकन खां भी वियासीं हलिया ऐं रसूल सां मोहब्बत आहे, पर पुठ कहिड़ियूं ॻाल्हियूं कंदा आहियूं? मैदान में त अचूं न, पंहिंजो हुलियो त रखूं न। रसूलुल्लाह सां केॾी मोहब्बत आहे? पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि ईरान खां, हा अॼु ईरान जो सदर शहीद थियो आहे न, हाय क़तल थियो आहे, मलून लानती जहन्नमी। मुसलमाननि जी दिलि ॾुखी पई आहे सुन्नी हज़रात जी। अल्लाह जन्नतुल फिरदौस में जायूं ॾेसि। ही दुआया कलिमात आहिनि। पुछात करियो न शाम वारे सुन्नी मुसलमाननि खां, ओहे त मिठाइयूं पिया विराइनि, ख़ुशियूं पिया कनि त असांजो कातिल मरी वियो हलियो, असांजो दुश्मन मरी वियो हलियो। अरे पुछात करियो न क़ुरान खां त सहाबा जी इज़त ऐं अज़मत छा हुई, इन मलऊन जो किरदार छा हुयो। ॿियो त ठहियो आए ॾींहुं दुआऊं आहिनि, अल्लाह फ़लस्तीन ते रहम फरमा, अल्लाह फ़लस्तीन के फतह अता फरमा। पुछा कयो फ़लस्तीननि खां, इसराइल मलऊन बाद में आ, इब्तदा कंहिं कई आहे इसराइलनि खे माराइण में, फ़लस्तीन के तबाह करण जी इब्तदा कंहिं कई आहे, कंहिं कराई हुई? का ख़बर ई कान्हे का। रसूलुल्लाह जा दुश्मन चवनि था रसूल ते बि फ़रिश्तो ईंदो हुयो, असांजे इमामनि ते बि फ़रिश्तो ईंदो आहे, रसूलुल्लाह ते बि वही ईंदी हुई, असांजे इमामनि ते बि वही अचे थी। रसूलुल्लाह खे जीअं रब जे तरफ़ां किताब मिलिया, असांजे इमामनि खे बि ईअं किताब मिलिया। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जा जेके सहाबा हुया उहे फिरी विया हलिया, मुर्तद थी विया हलिया। ही क़ुरान असली कोन्हे को, ही सुन्नी अहले बैत जा दुश्मन आहिनि। वो सुन्नी मुसलमानो सुञाणियो त सही न उन्हनि खे, न न उन्हनि जे लाइ दुआ या कलिमात आहिनि, मुला हरामी आहे।
मदरसन में ॿार न छॾियो। अल्लाह अकबर कबीरा। असां चऊं था दाढ़ी वारो हुजे, बिना दाढ़ियो हुजे, मुल्लो हुजे या ऑफिसर हुजे या वॾेरो हुजे, ही मुआशरे वारनि खां का ॻाल्हि सघी कान्हे का। आऊं सम्झां थो जिथे जिथे जेको न जुर्म थिए थो पूरे इलाइक़े वारा न निकिरी अचनि त यकीनन उनखे सज़ा मिलंदी। पर न, छो निकिरूं, छाजे लाइ निकिरूं? ऐं पाण जो ज़ानी आहियां, ऐं पाण जो चोर आहियां, ऐं पाण जो व्याजी आहियां, ऐं पाण जो कूड़ ॻाल्हायां, ऐं पाण जो इज़तूं तकियो वेठो आहियां, ऐं पाण जो रिश्वत ॾियो वठियो वेठो आहियां, ऐं पाण जो 20 रुपए जी शइ 40 रुपए में खपायां पियो, ऐं कीअं निकिरां? पोइ लानतनि जा वस्कार आहे। न असां दुश्मन खे सुञातो, न असां सॼण खे सुञातो। हा, जंहिं असांखे न चयो त बाबा दाढ़ी रखो, बेदाढ़िया रसूल जा दुश्मन आहिनि, उन ते त असांखे कावड़ थी। पर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो जनाज़ो सुन्नत जो कढण ते असांखे कॾहिं बि कावड़ कान्हे। ही रसूल सां मोहब्बत आहे साईं। असांखे पाण करीमन वटि ईरान मां 2 माण्हू आया कैद करण जे लाइ। अहले हदीसनि खां पुछा करियो, देवबंदियुनि खां पुछा करियो, बरेलवियुनि खां पुछा करियो, साईं पोइ नतीजो छा निकितो हो? पाण करीमन मोह फेरे छॾियो। केर हुया अॻियां? काफ़िर हुया, मुसलमान कोन हुया, फिरी आया अॻियां। रसूल करीम मोह फेरे छॾियो, फिरी आया अॻियां। पाण करीमन मोह फेरे छॾियो। या वैलकुमा मन अमरकुमा बिहादा, तव्हां जे लाइ तबाही बर्बादी। रसूल ईअं कोन पुछो तव्हीं छो आया हो, कंहिं मोकिलियो अथव, मुंहिंजो ॾोह कहिड़ो आहे ॿधण आया हो, कहिड़ो मूं तव्हांजो कुसूर कयो आहे? न, रसूल फौरन शिकल खे ॾिसी करे, मुहांडे खे ॾिसी करे, सुन्नत जे जनाज़े निकतल खे ॾिसी करे फरमाई तव्हां जे लाइ तबाही ऐं बर्बादी आहे। रसूल करीम काफ़िरनि खे चवे तव्हां जे लाइ तबाही बर्बादी आहे। मुसलमान नबी सां मोहब्बत जी दावा करे, पंहिंजे हथ सां पाण रगड़ा ॾे, नबी उनखे दुआऊं ॾींदो? छा इहा नबी सां दुश्मनी कान्हे? छा इहो नबी सां बुग़्ज़ कोन्हे? इहा नबी सां वफ़ादारी आहे। वज़ा कता में हो तुम नसारा, तमद्दुन में हुनूद। अॼु यहूदी ख़ुशि आहिनि, हे मुसलमान आहिनि जिन्हनि वटि क़ुरान जो एहतराम कोन्हे, जिन्हनि वटि मस्जिदनि जो एहतराम कोन्हे, जिन्हनि वटि मदरसनि जो एहतराम कोन्हे, जिन्हनि वटि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत जो एहतराम कोन्हे। ही असां सां विढ़ंदा, ही असां सां विढ़ंदा। हा, जिन्हनि में थोरी गैरत भरियल आहे, जिन्हनि में थोरो ईमान मौजूद आहे, उन्हनि सां जहिड़ा थियनि ॿिया। मुल्क पाकिस्तान सां जहिड़ो छो नथो थिए? ख़बर आहे उते अफ़सरान आहिनि, उमरा आहिनि, हुकमा आहिनि, या जेका ही अवाम आहे, ही सभु असांजे पोयां हलंदड़ विढ़ूं छाजे लाइ? सुञाणियो रसूलुल्लाह जी दुश्मनी। पाण करीमन फरमायो तव्हां जे लाइ तबाही ऐं बर्बादी। अव्हां ॾाढी छो कूड़ी आहे? नबी काफ़िरनि खां थो पुछा करे छो कूड़ी आहे? ओ मुसलमान वेठा आहियो मस्जिद में, तव्हां छो कूड़ी आहे? रसूल के छा जवाब ॾींदो? उन्हनि चयो हुयो असांजो जेको न खुसरू परवेज़ आहे हुकुमरान, असांखे उन हुकुम ॾिनो आहे। मुहम्मद रसूलुल्लाह फरमायो मूंखे अर्श अज़ीम जे ख़ालिक रब्बुल आलमीन मूंखे हुकुम ॾिनो आहे दाढ़ी खे माफ़ करे छॾे ॾे, मुछनि खे कट। अंदाज़ो लॻायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मुसलमान केॾी दुश्मनी कयो वेठो आहे। पोइ चए थो साईं बीमारियूं ख़तमु नथियूं थियनि, पोइ चए थो साईं घर में बरकत आहे ई कान, पोइ चए थो साईं झेड़ो ख़तमु नथो थिए, पोइ चए थो साईं ज़ुल्म आहे, साईं कहर जी गर्मी थी आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां जिथे न दुश्मनियूं थींदियूं उते अल्लाह जी रहमत कान वसंदी, उते अल्लाह जा फज़ल कोन वसंदा, उते अल्लाह जा कहर वसंदा। मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो बचो 7 हलाक कुन कमनि खां, उहे कम जॾहिं तव्हांजे मुआशरे में मौजूद हूंदा समूरो मुआशरो तबाह थींदो, समूरो मुआशरो अल्लाह जी अज़ाब जी लपेट में ईंदो। केर ईअं न चवे आऊं बचियल आहियां,
मुते अज़ाब कोन ईंदो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जेॾीमहिल अज़ाब ईंदो अर्ज़ कयो वे या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पोइ दौर में नेक हुजनि त पोइ पाण करीमन फरमायो नेक हूंदा बद हूंदा सभु अज़ाब जी लपेट में अची वेंदा हलिया। नेक बद हूंदा फरमायई त हलाकुन अमल कत्लो गारत आहे। मुआशरे में केतिरे कत्लो गारत आहे। साईं असां त कॾहिं कंहिंखे गोली हई कान्हे का, असां कंहिंखे कॾहिं गोली हई कान्हे का। साईं असां त को क़त्ल कयो ई कोन्हे, पोइ असांजे मुआशरे में ही तबाही छो आहे? हा मुआशरे में केतिरा क़त्ल थियनि था। क़त्ल सिर्फ़ इहो कोन्हे को जो माण्हू खे गोली हणो, माण्हू खे खंजर हणो, माण्हू खे ज़हर पियारियो, माण्हू खे इंजेक्शन लॻायो, माण्हू बॉडी बिल्डर 5-7 फुटो मरे। क़त्ल इहो कोन्हे रुगो, क़त्ल जूं कई क़िस्मूं आहिनि। केतिरा ॿार मुआशरे में ज़ाया थियनि था उनजो ज़िम्मेदार केरु आहे? केतिरा हराम नुतफ़ा इस्तेमाल थियनि था उनजो ज़िम्मेदार केरु आहे? अल्लाह रब्बुल आलमीन जेका ईमानदार मुसलमान में इहो मादो रखियो आहे, हर मादे जे बदिला अल्लाह रब्बुल आलमीन औलाद नसीब वारनि जा नसीब लिखिया आहिनि। केतिरा क़त्ल थियनि था। साईं हिकु औलाद थियो आहे, हाणे हणायो वक़फ़े जूं सुयूं, वक़फ़े जूं सुयूं हणायो छो ॿार वधीक न थियनि। इहो बि मुंहिंजा भाउ मुंहिंजी भेण मुंहिंजी अम्मा क़त्ल आहे। फरमाई क़त्ल न कयो तबाही बर्बाद थी वेंदो। वला तक़्तुलू औलादकुम ख़श्यत इमलाक। रब जो क़ुरान चए थो औलाद खे क़त्ल न करियो रोज़ी रोटी जे करे, ऐं रब खे बि रिज़्क़ ॾियां थो, उन्हनि खे बि रिज़्क़ ॾियां थो। अल्लाहु अकबर कबीरा। साईं वक़फ़नि जूं इंजेक्शनूं लॻरायूं, साईं नुतफ़ा ज़ाया थिया, साईं हराम राहूं अपनायो वयूं। केतिरा क़त्ल थियनि था। पाण करीमन फरमायो जंहिं मुआशरे में इहो कम, इहा गंदगी, इहा आलूदगी मौजूद आहे उहो मुआशरो कॾहिं बि कामयाब कोन थींदो, तबाही बर्बाद थींदो। अंदाज़ो लगायो बुज़ुर्गो, जेकॾहिं तव्हां में न आहे, मूं में न आहे, तव्हांजे घर में न आहे, मुंहिंजे घर में न आहे, पाड़े में मौजूद आहे, सभु ज़िम्मेदार आहियूं। पाड़े में इज़त जा जनाज़ा निकिरनि पिया गैर तरीक़े सां, सभु ज़िम्मेदार आहियूं। अज़ाब ईंदो, आज़माइश ईंदियूं, सभु ज़िम्मेदार आहियूं। रसूल करीम फरमायो जंहिं मुआशरे में जादू हूंदो न, जादू, उहो मुआशरो तबाह ऐं बर्बाद थींदो। तबाही वारा अमल जंहिं मुआशरे में जादू हूंदो उहो मुआशरो तबाही बर्बादी वारो। हा थी सघे थो जुमे खां पोइ कंहिं ज़िम्मेदार जमायती वटि अर्ज़ु ईंदो, गुज़ारिश ईंदी, साईं बुज़ुर्गो साईं खे थोरो चओ हथ हल्को रखे, हथ हल्को रखे, अहिड़ियूं ॻाल्हियूं ईअं बयान न करे। पर कॾहिं बि इन ईअं कोन चयो फिलाणा 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 पंहिंजी घरवारी हुजण जे बावजूदि गैर जी न्याणी ॾे अखि कयो वेठा आहिनि। उहो ग़रीब आहे, अॻियां कुझु ई नथो सघे। कंहिं कॾहिं मुआशरे सॼे खे ख़बर आहे, कॾहिं कंहिं उन्हनि खे हेफ़ न चयो, मौलवी छो बयानु कयो? असांजे मुआशरे में इहो मौजूदु आहे न, तॾहिं बयानु कयो। हा गंद खे गंद चवण वारे खे त माठि करायो, पर गंद करण वारनि खे असांखे रोकणो न आहे, असांखे झलणो न आहे, उन्हनि जी टोक न आहे करणी। नबी साईं फरमायो जादू जे मुआशरे में हूंदो उहो मुआशरो तबाह ऐं बर्बाद थींदो। केतिरो परे ॿियनि ॻोठनि में न वञो, पंहिंजे इन इलाइक़े में आऊं घणो घरनि खां वाक़िफ़ न आहियां, अव्हांजे ॻोठ खां वाक़िफ़ न आहियां, पर एतिरो बि अणॼाण न आहियां। ख़बर आहे सॼी छा पियो थिए, छा न पियो थिए, कहिड़े कहिड़े घर में छा छा पियो थिए। कॾहिं कंहिंखे वञी चयव त ॿेली कमु तूं पियो करी, तबाही असांजी आहे, रोकियो उनखे, उनजी इस्लाह करियो। न नाहे करणी, मौली साहब खे मना करियो, अहिड़ियूं ॻाल्हियूं न करे। अल्लाह पाण करीमन फरमायो इहो मुआशरो तबाह ऐं बर्बाद थींदो। जंहिं मुआशरे में जादू हुजे, जंहिं मुआशरे में शिरक हुजे, पाण करीमन फरमायो उहो मुआशरो तबाह ऐं बर्बाद थींदो। अल्लाह जे तरफ़ां अज़ाबनि जो मुस्तहिक़ थींदो। अल्लाह जा अज़ाब उन मुआशरे जे लाइ मुक़द्दर बणबा। अॼु केतिरी तबाही आहे, धागा, तावीज़, कबर परस्ती, शिरक मौजूद आहे। अल्लाह
तौहीद न अपनाईसीं रोकियोसीं कोन हा जंहिं इहे ॻाल्हियूं कयूं उनखे रोकींदासीं। पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो पाक दामन औरतनि ते जंहिं मुआशरे में इल्ज़ाम हूंदा उहो मुआशरो तबाह ऐं बर्बाद थींदो। अॼु असांजूं माइरूं भेनरूं नमाज़ पढ़णु अचनि थियूं, असांजे मुआशरे जा चालाक, असांजे मुआशरे जा फने खान कुरड़ियूं अखियूं करे ॾिसंदा। मस्जिद ॾांहुं औरतनि जो छा वञे, ओ कॾहिं सोचई बनी जे बारे में अकेली तुंहिंजी घरवारी वई आहे, छो वई आहे? अल्लाह असांजी बदगुमानी खां बचाए। उते गैरत कोन आई आहे। बेनज़ीर इनकम सपोर्ट जा जेके अॻियां पैसा ॾियण वारा आहिनि, जेके लक्षनि सां डोड़ाइण वारा आहिनि, ओ जेके परे परे खां मोटरसाइकिलनि ते वॾा वार छॾियो, गेरनि वारियूं कांचूं पायो, हेॾा टच मोबाइल खयो, हे शह पर शैतानी छॾियो, औरतनि में ॿिलनि जीअं अखियूं विझो बीठा आहिनि, उते त गैरत कान चढ़ी। पर जेकॾहिं का अमड़, का भेण रब सां तालुक जोड़ण जे लाइ, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी फर्मा बरदारी जे लाइ, अल्लाह जे घर मस्जिद सां मोहबत रखण जे लाइ हली आई आहे, त पोइ त ॾिसो जेके असांखे टांडा लॻनि था मुआशरे वारनि। न वञो मस्जिदनि में, हे असांजे मुआशरे वारा कॾहिं कंहिं मस्जिद मां उनखे हली करे वञी चयो आहे त यार तूं छो थो रोकी, आख़िर मस्जिद में तूं वञनि थियो न। हिकिड़ा रोकींदा, ॿिया वरी पाण ईंदा पर ॿारनि खे न छॾींदा, पाण ईंदा ॿारनि खे न छॾींदा। हा ओ अॼु फिलाणे जी दावत आहे लयार पाड़े में, उते वञिजो, उते वञिजो, तूं वठी हल। न आऊं वांदो न आहियां, ओ फिलाणियूं 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 वेंदियूं न, उन सां गॾु टाक्सनि ते चढ़िजो, ढिपक 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 कंदियूं, उते वञी पुॼिजो। उते छा पियो हले? अल्लाहु अकबर कबीरा। ओ हुन ॻोठ में माइरूं भेनरूं पंध वञनि पयूं, मर्द मुहर्रम गॾु कोन्हे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा फरमायो? अज़ीम जॻह आहिनि हरमैन, जिते अल्लाह जी हर वक़्तु हिफ़ाज़त जा चौकीदार फ़रिश्ता मौजूद आहिनि। अल्लाह से फ़रिश्ता भी मुक़रर कया आहिनि चौकीदारी जे लाइ। पर हिन पुरफितन दौर जे अंदरि कंहिं मुल्क में अहिड़ो कानून कोन्हे को जिते उते अज़ीम मुल्क सऊदी अरब में कानून आहे। कंहिं बि औरत खे तंग करियो, उनखे जेल कोठड़ी में लॻायो वेंदो, सज़ा ॾिनी वेंदी। हली उन अज़ीम मर्कज़नि ॾांहुं बि पाण करीमन फरमायो का भी औरत पंहिंजे मुहर्रम रिश्तेदार खां अलावा सफ़र न करे। अॼु असांजूं माइरूं भेनरूं वञनि पयूं, उते का रोक का टोक कान्हे का। ॿिया वरी उहे जेके पाण त ईंदा पर पंहिंजा ॿार न वठी ईंदा। अल्लाह पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो तबाही और बर्बादी वारा अमल कहिड़ा आहिनि? जंहिं मुआशरे में ज़ना उरूज ते हुजे, जंहिं मुआशरे में वालिदैन जी नाफ़रमानी उरूज ते हुजे, समझो तो उन समूरे ॻोठ वारनि, समूरे बस्ती वारनि, समूरे करिया वारनि अल्लाह जे अज़ाब खे सॾु करे छॾियो आहे। अंदाज़ो लगायो तव्हां या आऊं कहिड़ी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां वफ़ादारी कयूं था। अचो साईं नमाज़ ॾांहुं। साईं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रफ़ुल यदैन सेखारिया नमाज़ में 5-6 साल पूरो थियण वारो आहे। हदीसनि जा हवाला किताब ॾेखारिया। मजाला कंहिं बुज़ुर्ग में का चेंजिंग अचे, आलिम ही न हाफ़िज़ ही न, पोइ रफ़ुल यदैन छो नथो करे? साईं असां हुन जमात सां ताल्लुक़ आहे। कलमो कंहिं ते पढ़ियो आहे? रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते। ऐं रफ़ुल यदैन इन जे करे नथो करियां जो असांजो हुन जमात सां ताल्लुक़ आहे। रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी नाफ़रमानी सीने ते हथ छो नथा ॿुधो? असांजी हुन जमात सां ताल्लुक़ आहे, लिहाज़ा असीं कोन ॿधंदासीं। रसूलुल्लाह जो वाज़े तरी हदीसूं, साईं आमीन छो नथा चओ? असांजो हुन जमात सां ताल्लुक़ आहे। कान ईंदी चेंजिंग। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सां केॾी दुश्मनी आहे, असां मुसलमान मञण जे लाइ तयार ई न आहियूं। भला तूं आलिम न आहे, हाफ़िज़ न आहे, पंहिंजे कंहिं बुज़ुर्ग खे त वठी अच न। त साईं हेॾा असांजी मस्जिद में हिकिड़ो मौलवी आयो आहे, उहो चए थो रफ़ुल यदैन रसूलुल्लाह कयो आहे,
तव्हीं छो नथा करियो? अच 5 मिंट ॻाल्हाए त ॾिस भला मसइलो छा आहे, ॻाल्हि वाज़े थी वञे हली। साईं असांजी मस्जिद में मौलवी आयो आहे, चए थो आमीन चओ, असीं आमीन नथा चऊं। यादि रखो सुनन इब्न माजा खे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का नमाज जो बयान आहे। आमीन जे मौज़ू में पाण करीमन फरमायो, लिखो बुज़ुर्गो, दुश्मनी छॾे ॾियो रसूलुल्लाह सां, रसूल जी शरीयत सां दुश्मनी छॾे ॾियो, न त तबाही बर्बादी पंहिंजे मुआशरे जो मुक़द्दर आहे। पाण करीमन फरमायो, यहूदी अव्हां मुसलमाननि सां, मुसलमाननि खां ॿिन अमलनि ते तमामु घणो चिड़नि था, हसद कनि था, साड़ कनि था। अल्लाह जा रसूल कहिड़ियूं ॿ ॻाल्हियूं? पाण करीमन फरमायो, अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू चवण सां यहूदियुनि खे बाह लॻंदी आहे। नमाज़ में वॾे आवाज़ सां आमीन चवण सां यहूदियुनि खे बाह लॻंदी आहे। बुज़ुर्गो जेकॾहिं आलिम आयो त पोइ इहा हदीस सुनन इब्न माजा में मौजूद आहे। मुंहिंजी लाइब्रेरी मां खणो, टंडो आदम मां वठी अचो, जिथां खपे वठी अचो। कुझु वक़्तु पहिरियां बुज़ुर्गनि तहक़ीक़ूं बि शुरू कयूं। हिन मस्जिद में को मसइलो थिए भॻा वञनि मुफ़्तियुनि वटि, आलिमनि वटि, जेके तहक़ीक़ूं करे आया, दिलि ते हथ रखी करे अल्लाह खे गवाह करे ॿुधाइजो त उन्हनि जवाबु छा ॾिनो हुयो। बाबा ये बरत तू पढ़नि था न मगरिब खां पोइ, इन्हनि खे पढ़णु ॾियो, इन्हनि सां छेड़छाड़ न करियो। छो न करियो? छो न करियो? साईं अवी हक़ ते आयो, अवी मुफ़्ती आयो, अवी आलिम आयो न, छो न छेड़छाड़ करियूं? रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां दुश्मनी जो नतीजो छा आहे? असां सम्झूं था जीअं आयो तीअं नमाज पढ़ी। हे मुजाहिल हदीस वरी हज़रात, अल्लाहु अकबर कबीरा। पाण करीमन फरमायो, पैर मिलायो। कीअं कीअं मिलायो? जेके पैर जूं खुड़ियूं आहिनि पोयां बराबरि हुजनि, अॻिते पोइते पोयां खुड़ियूं न हुजनि। अव्हां जे पेरनि जूं जेके भेॾियूं आहिनि उहे हिकिड़े साथी जे पेर जी भेॾी ॿिए साथी जे पेर जी भेॾी सां मिलियल हुजे। असां वारा वरी कीअं हे पेर मिलायो बीठा आहिनि, अॻी चीच जेका आहे न नंढड़ी उहा मिलाए बीहंदासीं। असीं त अहले हदीस आहियूं, असीं सुन्नत ते अमल कयो बीठा आहियूं। कान्हे इहो सुन्नत अमल, इहो रसूलुल्लाह जी मुखालिफ़त आहे। रसूल चए थो आसमान, हे भटारा चवनि था न ज़मीन। रसूल चए थो खुड़ियूं मिलायो, हे चीच मिलायो बीठा आहिनि। इहा रसूलुल्लाह सां मोहबत कान्हे का, रसूलुल्लाह सां दुश्मनी आहे। ॿिया वरी हे फ़ासिलो कयो बीठा आहिनि। छो? असां सुन्नी आहियूं, सुन्नी आहियूं। छा माना सुन्नी जी? पुछन मौलवी खां, आण मौलवी के सबूत ताण मज़रत सां बुज़ुर्गो। अल्लाहु अकबर कबीरा। बनी जो को गिराठ जो फ़ासिलो थिए थो न साईं, छिक छिका घणो साल थियो आहे मजीदाननि वारी बनी खे, अञा ताईं केस हले पियो। साईं न छॾींदासीं, असांजो हक़ आहे। हेॾा दीन वारे पासे हक़ जी ख़बर कान्हे छा? उहा परवाह कान्हे छा? उहो फ़िकिर कोन्हे छा? हे हिन पासे ॾिसो, हिन पासे ॾिसो, पोयां ॾिसो, हिन पासे ॾिसो, मुल्क जे हर खिते में ॾिसो, हर ॿ मुसलमान भाउ विड़िया पिया आहिनि। बनी ते कब्ज़ो आहे, कहण न ॾींदासीं। अल्लाहु अकबर कबीरा। हू बि पंहिंजा हक़ीक़त जा कागज़ खयो पियो अचे। हे बि हक़ीक़त जा कागज़, हेॾां छो नथा अचो? हेॾा छो नथा अचो? रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सां दुश्मनी ॾाढी महांगी पवंदी, तबाही बर्बाद ॻाल्हि पे कयूं त असां ख़ुशि आहियूं। साईं जीअं आयो तीअं न नमाज़ पढ़ीसूं, असांजी क़बूल आहे। हवालो यादि करियो, सही बुखारी आहे, मस्जिद नबवी आहे, रसूलुल्लाह जो सहाबी आहे, रसूल करीम जो दौर आहे। हिकिड़ो माण्हू आयो आहे, अची करे नमाज़ पढ़ी आहे। पाण करीमन मस्जिद नबवी में वेठा आहिनि। इन सहाबी जी नमाज के पाण करीमन ॾिसनि पिया। नमाज पढ़ी करे सलाम कयो आहे। पाण करीमन जवाब ॾेई करे फरमायो, इरजिअ फसल्ली फइन्नक लम तुसल्ली। मोटी वञ, नमाज पढ़, तो नमाज न पढ़ी आहे। केरा सहाबी आहे, मुला तुंहिंजो छा वञे? असांजी मर्ज़ी आहे, जीअं असीं नमाज़ पढ़ूं पढ़ उहा जो पाण करीमन फरमायो। फ़रिश्ता अचनि, ख़ुशबूदार कपिड़ो खणी अचनि, नमाज़ अहिड़ी हुजे जो ख़ुशबूदार कपिड़े में वेढ़े करे रब ॾांहुं रवाना थियनि।
फरिश्ता खुश आमदीद कन, रब प्यार करे न उहा निमाज न जिए मन चवे, जिए तन चवे, जिए मुल्लो चवे, जिए मुफ्ती चवे, जो जेमल फरिश्ता अचन बदबूदार कपड़ो खणी नमाज उन में वेढ़े करे मोह ते उछले हणन, इहा निमाज न। पाण करीमन फरमायो सहाबी निमाज मोटी वनी पढ़ तो नमाज कान पढ़ी आ, बे दफा पढ़ी आयो। पाण करीमन फरमायो वनी नमाज पढ़ तो कान पढ़ी आ, टे दफा नमाज पढ़ी आयो। पाण करीमन फरमायो नमाज पढ़ तो कान पढ़ी आ। सहाबी सगोरो अर्ज करे तो या रसूल अल्लाह मुखे जिए पढ़ना अचे थी सा इहे ही आगे, मुखे नमाज सेखारियो, नमाज सेखारियो। हालांकि सहाबा हुए जंहिं रसूल ते पेरी नज़र विधी कलमो पढ़ियई गुनाह माफ़ थी विया, इहो जन्नती माण्हू आहे। पर चए थो या रसूल अल्लाह मूंखे इहा पढ़ण अचे थी, मूंखे नमाज़ सेखारियो। असांजे मुआशिरे मां कंहिं पुछियो आहे अॼु ताईं साईं ऐं नमाज़ पढ़ां थो, ॾिस ॼा नमाज़ सही थो पढ़ां या ग़लति थो पढ़ां? असांखां पुछो त कंहिं कोन, पर असां ॿुधायोसीं उनखे बि मञण जे लाइ मुस्लमान तयारु न आहे। असां सुन्नी आहियूं न बाबा, बाबा सुन्नी आहियो त सुन्नियत जो मतिलबु छा आहे? क़ुरान ऐं रसूल आहे या का ॿी शइ आहे? न, असांजे मुआशिरे खे सेखारियो वियो आहे जीअं मुला चवनि न तीअं कजो। मता वहाबियुनि जी ॻाल्हि में आया आहियो, मता कंहिं ॿिए जे हेर फेर में आया हो न बुज़ुर्गो। पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इहो माण्हू नमाज में कहिड़ी कमी करे रहियो हो जो रुकू बि सही कोन करे रहियो हो, सजदो बि सही कोन करे रहियो हुयो। जीअं असांजा मुसलमान साईं अल्लाहु अकबर हे या हे रुकू थियो, वरी सजदे में अञा बीठो सिधो न आहे, वरी सजदे में, वरी मथे, वरी सजदे में, वरी हथे, अञा हथ सोला खुता कोन, उतां ई डायरेक्ट लाइन मथे में आ, डायरेक्ट उभो उथणो आहे। वरी साईं हे नज़रूं किथे भित में आहिनि, केॾी महिल हीअं पई वञे, केॾी महिल हीअं पई वञे। अल्लाहु अकबर कबीरा। इहा नमाज़ रब खे क़बूल आहे, इहा नमाज़ रब खे क़बूल आहे। जेको अमल अवां खे मूंखे मुआशिरे में क़बूल नथो थिए, वणे नथो, उन जी इस्लाह करियूं था। अल्लाहु अकबर कबीरा। पर रसूल जी नमाज़ ईअं आहे। पाण करीमन फरमायो इन सहाबे रुकू सही न पे कयो, सजदा सही न पे कया, मूं मुहम्मद इन जी नमाज़ खे रद्द करे छॾियो आहे। पाण करीमन फरमायो तबाही बर्बादी आहे नमाज जे चोरनि जी। साहबा अर्ज़ कयो या रसूल अल्लाह नमाज वरी चोरी, पैसनि जी चोरी ॿुधी आहे, गाॾियुनि जी चोरी ॿुधी आहे, सोन जी चोरी ॿुधी आहे, पर नमाज जी चोरी कीअं? पाण करीमन फरमायो जेके रुकू ऐं सजदा सही नथा कनि ऐं सजदनि में कुकड़ वांगुरु ऐं कांव वांगुरु ठुगा हणनि था, इहे नमाज जा बदतरीन चोर आहे। असांजी नमाज क़बूल आहे, मौली साहब क़बूल करण वारो रब आहे, अदा क़बूल करण वारो रब आहे न, त पोइ रब तरीक़ो बि ॿुधायो आहे। तूं हुन मिस्त्री खे चयो त घर जो मोह हेॾां करिणो आहे, मिस्त्री हेॾां करे अचे, पोइ क़बूल त करे ॾेखार न। जॾहिं तूं जो आरज़ी घर आहे, आरज़ी तुंहिंजी बनावटी मसनूई शइ आहे, तोखे तुंहिंजे तरीक़े ऐं कानून खां अलावा क़बूल न आहे, त रब जी नमाज रब जे तरीक़े कानून खां अलावा कीअं क़बूल थींदी? रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुश्मनी। पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जॾहिं नाप तोर में घटिताई थींदी। अॼु असांजे मुआशिरे में कंहिं वञी दुकानदार खे वञी चयो आहे सामान वठूं बि पिया, ॾिसूं बि पिया त ज़ुल्म थिए पियो, पर पोइ बि कोन चवंदासीं, उन सां खिली टहकी महकी पैसा ॾेई रवाना थी ईंदासीं। पर मौलवी ॻाल्हि करे विधी न, मौलवी छो चयो आहे ईअं? असां को अहिड़ा आहियूं छा? अल्लाहु अकबर कबीरा। पाण करीमन फरमाए जॾहिं इहो अमल थियो तबाही बर्बादी थींदी। पाण करीमन फरमाए जंहिंमहिल ज़ना जाम थी तबाही बर्बादी थींदी। पाण करीमन फरमायो जेॾी महिल ज़कात ॾियणु बंदि थी वेंदी हली, पोइ तबाही बर्बादी थींदी। अल्लाह एतिरी हद ताईं नाराज़। ॿुधायो ज़कात ॾियण जो कंहिंखे हुकुम आहे? काफ़िरनि खे, मेघवाड़नि खे, भीलियनि ऐं कूलियनि खे? केतिरा आहियूं जेके ज़कात ॾींदा आहियूं? ज़कात त छा, हिते बुज़ुर्ग वेठल आहे। कई दफ़ा अर्ज़ु कयोसीं साईं मस्जिद जो कमु थो हले, साईं हा ॾींदासूं,
हफ़्ते खां पोइ वरी मिलियासीं। साईं मदरसे जो कमु पियो हले। साईं हा ॾींदासूं। हफ़्तो साईं हाणे कमी थी वई आहे, हाली ज़रूरत आहे, अलाह जा दीनी इदारा आहिनि, साईं कणक मां ॾींदासूं। साईं कणक आई, हमरा खे यादि 2 ॾींहं छॾियोसीं, 8 ॾींहं छॾियोसीं, मन पाण खे यादि अचेसि न, वरी बि यादि ॾियारणो पियो, पोइ बि कोन ॾिनोसीं। ओ आम सदको त ठहियो, पर ज़कात बि कान ॾिनीसूं। ज़कात ॾियण बि मुसलमान पसंदि नथो करे। ॿुधायो त ही रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुश्मनी कान्हे का। साईं पैसो मौजूदु आहे, दौलत मौजूदु आहे, हज ते वञ, हा वेंदासूं। पुट जी शादी थी आहे, 2 लख रुपया ॾेई आयासीं ॻहिणे खे, त इहो गानो चइजां। तव्हांखे ख़बर हुजे न हुजे, मौलवी खे ख़बर आहे, फिलाणो ॻाइणो घुराइणो आहे। साईं हिन भत ते न जेका फायरिंग करणी आहे, साल पहिरियां बाबो फोत, चलो ॾुख विसरी विया हलिया, आयाशूं कयूं पिया। दीन सां दुश्मनी 3 साल 4 पहिरियां कई हुई न, उन्हनि जो नतीजो छा निकितो हुयो? परे ॻाल्हियूं न आहिनि, परे वक़्तु न आहे। अमीं बि हिते आयो, अलाह वॾी हयाती ॾियो, आऊं बि हिते आया, नतीजा साम्हूं निकिरंदा। उलमा सां दुश्मनी, क़ुरान सां दुश्मनी। हे मासूमड़ा जेके हर रोज़ विची खां पोइ पढ़नि था, उन्हनि जी कंहिं हौसला अफ़ज़ाई कई आहे? जेके कनि था, अलाह उन्हनि खे ख़ुशि रखे, आबाद रखे, अलाह उन्हनि खे बरकतूं ॾे। जंहिं नीयत सां कनि था, अलाह उनजो नीयतूं क़बूल मंज़ूर करे। साईं हे न शादी में हेॾा ख़र्च करणु ज़रूरी आहिनि छा? 2 लख ॻाइणे खे ॾियणु ज़रूरी आहिनि छा? मीरासी घुराइणु ज़रूरी आहिनि छा? विद्या घुराइणु ज़रूरी आहिनि छा? हफ़्ता पहिरियां ई लाइट, मस्जिद में लाइट ॾे, कुंडी हणी ॾे पंहिंजे घर जे मीटर मां। न न न न, ऐं अकेलो निमाज़ पढ़ंदो आहियां छा? पर इहो साॻियो घर वारो 15 ॾींहं पहिरियां शादी जे तयारनि जे लाइ बत्तियूं हणी छॾींदो, भले हलनि। हे मुसलमाना, ही मस्जिद सां मुहबत आहे। अल्लाह अकबर कबीरा। साईं हे अल्लाह जे घरनि में जेके ॿारड़ा पढ़नि था, बाबा मूं वॾनि खे न ॾियो, इन्हनि मासूमनि खे त ॾियो न इन्हनि ते बि न। हे जुमे जे ॾिहाड़े बुज़ुर्ग आया, माइरूं भेनरियूं अमड़ियूं आयूं, अल्लाह जे साम्हूं झुकी पिया, अल्लाह गुनहगार आहियूं, जेके बि आहियूं तुंहिंजे सॾ ते आया आहियूं, तूं जा आहियूं, अल्लाह माफ़ कर। आख़िर में दुआ थींदी। इते केरु देग लाहण जे लाइ तयारु आहे या केरु कंहिंखे चवण जे लाइ तयारु आहे सवाइ मौलवी जे? न 23 हा कयो, कंध पा कयो, 40 हा कयो, इमामनि जा न्याज़ कयो, पर हेॾा न वरजो। आयाशूं भले करियो, फज़ूल भले ख़र्च करियो। बुज़ुर्गो, रसूलुल्लाह जी दुश्मनी खे सिंह नाहिनि हूंदा। काफ़िर त दुश्मनी कयो वेठो आहे, पर मुसलमान हर मामले में दुश्मनी कयो वेठो आहे। हा, घर में नमाज़ आहे कान्हे का, घर में MP3 मौजूदु आहे। असांजो नंढड़ो ॿारड़ो, हिकिड़े ॾींहुं ॻोठ में वियुसि ॿार खणणु, उते नंढड़ा ॿारड़ा MP3 खणी आया, ऐं पंहिंजे मुंहुं वेठो आहियां, पोयां अची करे रखी, वॾे आवाज़ सां ॿार गाना हलाए वरी भॼो वञनि। हे कंहिंजी तरबियत आहे? मौलवियुनि जी तरबियत आहे, मदरसनि जी तरबियत आहे। अदा देगड़ियुनि मां उहो ई निकिरंदो आहे जेको देगड़ी में अंदरि मौजूदु हूंदो आहे। हे असांजे ॿारनि जी तरबियत आहे। कंहिंखे का सना, को कलमो, का दुआ, को क़ुरान जी आयत ऐं सूरत। मुसलमान मुआशिरो आहे न तव्हांजो मुंहिंजो, सम्झो था न? साईं सभु को सम्झे थो, बसि करियो हाण, सभु को सम्झे थो। अमल केरु कंदो? आए ॾींहुं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी गुस्ताखी आहे, सहाबा जी गुस्ताखी आहे तव्हांखे मूंखे का कन में जूं? हा, कंहिं मौलवी न उथी करे जज़्बाती मां तकरीर कई, वियो मौलवी, उनजो को पीछो, को असांजो माइट हो छा? असां थोरी चयोसीं ईअं ॻाल्हि आहे, पर न पंहिंजो पुटु वञे, पोइ भले ज़ना वारे चकर में वञे, पोइ भले चोरी वारे चकर में वञे, पोइ भले शराब वारे चकर में वञे, पोइ भले क़त्ल वारे चकर में वञे। बाबा पुटु आहे न, कहिड़ो पाहे उन ते छप्पर छांव थींदो, पर दीन जे लाइ छप्पर छांव न थींदो। नतीजा इहे ॾिसो पिया, असां मुसलमान जेके मोबाइल हलाईंदा आहिनि, टिक टाक ते लाइक, कमेंट,
गामू ते कमेंट लाइक ऐं असांजे मुआशरे जेके दोस्ती वारो मुआशरो आहे टच सेल्फी वई माशाल्लाह मां साथ सूफी ईट अल्लाह अकबर राइट वेरी गुड नाइस पर ही मुसलमान का पुछा कर इहे इस्लामी जुमला है छा त तहज़ीब आहे छा असां सिखियो आहे मुसलमाननि न असांजे वॾड़नि में दीन न नंढड़नि में दीन न पीउ में दीन न माउ में दीन ऐं नारो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सां मुहबत आहे आख़िरी ॻाल्हि करे पंहिंजे खुतबे खे ख़तमु कंदासीं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे दौर में नंढड़ा नंढड़ा ॿारड़ा आहिनि पाण करीमन सॾु करे चयो या ग़ुलाम ओ नंढड़ा ॿारड़ा हेॾा अच पाण करीमन उनखे तालीम ॾिनी कहिड़ी तालीम ॾिनी अक़ीदे तौहीद सेखारियो त बचड़ा नंढड़ा अल्लाह खां अलावा कंहिंखे हाजत रवा मुश्किल कुशा न सम्झजांइ अल्लाह खां अलावा के बि नफ़े नुक़सान जो को न अथई असांजा नंढड़ा त ठहियो पर वॾड़नि खे बि का ख़बर कान्हे का हज़रत रुबैया रज़ी अल्लाहु ताला न छा थी चवे असांजा नंढड़ा नंढड़ा ॿार एतिरा नंढड़ा जेके रांदीकनि सां रांदि खेॾण जी उमिरि खे पहुतल हुया असां उन्हनि खे रोज़ा रखाईंदियूं हुयूंसीं छो त जीअं वॾा थी करे पक्का रोज़ेदार थियनि हे असांजा वॾा मुसलमान असीं जन्नत में वेंदासूं नबी सां मुहबत आहे रोज़ा कोन रखंदासीं अल्लाह अकबर कबीरा नंढड़ा ॿारड़ा घर में तलवारूं ऐं तीर मुला दहशतगर्दी जी ॻाल्हि थो करी असां अमुन पसंदि आहियूं अदा तव्हांजे घर में बि बंदूकूं पयूं आहिनि उन फिलाणे फिलाणे कारतूस ते नालो लिखियल आहे रुगो फिलाणो चुर करे न ऐं मां जो पुट ई न आहियां पूरो बश्त न टे पायांसि आहे कोन्हे मुला जिहाद जी ॻाल्हि न तरबियत जी ॻाल्हि न करियो हज़रत रुबैया चए थी असां नंढड़े नंढड़े ॿारनि खे रोज़ा रखाईंदी हुयूंसीं पोइ जेॾी महिल ॾिसंदियूंसीं न हाणे हिन ते तकलीफ़ थी वई आहे हली पोइ असां उनखे रांदीका ॾेई छॾींदी हुआसीं उन्हनि सां गॾु वेही करे असां उनखे रांदि कराईंदी हुआसीं जीअं हिन जो वक़्तु गुज़री वञे हलियो ऐं हीउ रोज़ो न टोड़ीनि तरबियत में पक्का थिया नंढड़ा 8 सालनि जा 10 सालनि जा 14 सालनि जा असांजे कंहिं 14 साले वारे खे अचे थी नमाज़ पूरी उथी करे बिहारियो हिन मस्जिद में को आहे माई जो लाल 14 सालनि जो अब्दुल्ला बिन उमर पीउ बि अॻियां मुजाहिदनि में मौजूदु आहे ही पुट पीउ जे चवण ते न आयो आहे पाण दौड़ी आयो आहे या रसूल अल्लाह आऊं हलंदुसि जिहाद में जेके तव्हांजा दुश्मन आहिनि तौहीद जा दुश्मन आहिनि इस्लाम जा दुश्मन आहिनि ही 14 साला पुट इहो हली करे उते विढ़ंदो अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ग़ज़वा उहद में मौजूदु आहिनि ॿ नंढड़ा ॿारड़ा दौड़ी आया हले किथां उते जिहाद वेड़ दौरान अची करे पुछा कनि था अब्दुर्रहमान बिन औफ खां चाचा कन ॾे चाचा ॾे ख़बर इन्हनि में अबू जहल कहिड़ो आहे अब्दुर्रहमान बिन औफ पुछा करे थो पुट तव्हां छा कंदव अबू जहल खे जी चाचा ॿुधा असां ॿुधो आहे त इहो रसूलुल्लाह खे गार ॾींदो आहे असांखे रुगो इशारो करे ॿुधा इशारे करण जी देरि हुई नंढड़ा मासूमड़ा दुश्मन ते टुटी पिया ऐं उनखे क़त्ल करे वासिले जहन्नम करे छॾियो ओ बुज़ुर्गो हथ ॿधे थो अर्ज़ कयां क़ुर पढ़ो मस्जिद के आबाद करो हेडी मस्जिद ठहराई आहे तव्हां हिन खे आबाद करियो रसूलुल्लाह जी सुन्नत के इज़त ॾियो पंहिंजे बचड़नि खे क़ुरानी तालीम ॾियो जेके पंहिंजे मुआशरे में गंदगी आलूदगियूं आहिनि उन्हनि जो निचोड़ कढो हल कढो उन्हनि खे ख़तमु कयो पाण में बाहमी तनाज़ा इख़्तिलाफ़ ख़तमु कयो रब जी ज़ात जो कसम आहे पूरे इलाइक़े ते छा पर पूरी दुनिया में तव्हांजो केरु वार विंगो कोन करे सघंदो छो जो रसूलुल्लाह जा 313 सहाबी हुया न केॾा वॾा काफ़िर साम्हूं आया पर कुझु बि कोन करे सघिया वासिले जहन्नम थी विया हलिया खॾे में विया हलिया जो उन्हनि खे क़बर बि नसीब कान थी कफ़न ऐं गुस्ल बि नसीब कोन थियो पंहिंजनि जो दीदार शर्फ़ बि नसीब कोन थियो अॼु ताईं उहे मलऊन आहिनि तव्हां थियो रब जा रब तव्हांजो थींदो अल्लाह से कमियूं कोताहियूं माफ़ फरमाए आमीन वाखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाह।